अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सचाई जा सॾ दॿाया वञनि था, जॾहिं मज़लूमनि जो भरजलो बणजण लाइ केरु तयारु कोन्हे, जॾहिं मीडिया विकामजी चुकी आहे, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन बणिजे थो मज़लूमनि जो आवाज़ु। असीं सिंध जो आवाज़ु दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं पहुचायूं था। सचाई जे हिन सफ़र में अचो असां सां शामिलु थियो, असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब करियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो मंज़रनामो। 8 फरवरी 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जीतो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु असीं दहशतगर्दी ऐं इंसानी हक़नि बाबति बि वीचार वंडींदासीं ऐं उन सां गॾु गॾु सिंधी अदबी संगत जी मरकज़ी इलेक्शन बाबति बि सोचींदासीं त आख़िर इलेक्शन जे मंज़रनामे में साम्हूं छा अचे पियो। सिंधी ॿोलीअ जे दफ़्तरी ॿोली थियण ताईं वारे सफ़र बाबति बि वीचार वंडींदासीं। उन सां गॾु गॾु हुकूमत पारां कर्ज़ वठण जो नओं रिकॉर्ड क़ाइमु करण ऐं पखारदार तबिके ते टैक्स लागू करण वारनि मामलनि ते बि गौर वीचार कंदासीं। सिंध में वधी वियल पुलिस गर्दी वारे मामले ते बि वीचारींदासीं। उन समेत मुख़्तलिफ़ मामला गौर हेठि रहंदा। सभ खां पहिरियां दहशतगर्दी ऐं इंसानी हक़नि वारे सवाल बाबति वीचारींदासीं। मुल्क में हिकु पासे दहशतगर्दीअ जी वधंदड़ लहर गणती जोगी सूरत इख़्तियार करे चुकी आहे, त ॿिए पासे आलमी इदारा पाकिस्तान में इंसानी हक़नि जे भञकड़ियनि ऐं इज़हार राय ते पाबंदियुनि बाबति मुसलसल आवाज़ उथारे रहिया आहिनि। गॾियल क़ौमनि समेत केतिरनि ई आलमी फोरमनि हुकूमत जे उन्हनि क़दमनि ते ॻणती ज़ाहिर कई आहे जेके बुनियादी हक़नि लाइ कमु कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ खयां पिया वञनि। ताज़ो गॾियल क़ौमनि जे 5 माहिरनि ईमान मज़ारी ऐं संस मुड़ुस हादीअ खे मिलियल डिघे क़ैद जे सज़ाउनि ते सख़्तु ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। सोशल मीडिया ते तकरारी पोस्टनि जे बुनियाद ते 17 सालनि जो सज़ाऊं न रुॻो क़ानूनी बहस जो मौज़ू बणियूं आहिनि, पर समाजी ऐं इख़लाक़ी सतह ते बि वॾा सवाल उथारनि थियूं। कंहिं बि शख़्स ते केतिरो बि संगीन इल्ज़ाम हुजे, उन जे घर भातियुनि खे मुलाक़ात जे हक़ खां महरूम करणु इंसाफ़ जे बुनियादी उसूलनि जे उबतड़ आहे। अहिड़ो रवैयो रुॻो क़ैदी खे न, पर उन्हनि बेगुनाह माइटनि खे बि सज़ा ॾियणु बराबरि आहे जेके कंहिं ॾोह में मुलविस न आहिनि। हिकु जमहूरी दावेदार हुकूमत खां उमेदु कई वेंदी आहे त हू रुॻो इक़्तिदार हासिलु करण ताईं महदूद न रहे, पर शहरी आज़ादी, राय जी इज़हार ऐं क़ानून जी बालादस्ती खे बि यकीनी बणाए। जेकॾहिं हिकु शहरी खे पंहिंजे बुनियादी हक़ लाइ बि अदालतनि जा दर खड़काइणा पवनि त उहो इंतिज़ामी हठ ऐं रियासती सख़्ती जो वाज़े इशारो बणिजे थो। गॾियल क़ौमनि जे माहिरनि पंहिंजी रिपोर्ट में इहो नुक़्तो बि उथारियो आहे त दहशतगर्दी सां लाॻापियल केतिरा ई क़ानूनी मामला ग़ैर वाज़े आहिनि जेके इज़हार राय खे बि ॾोह बणाए सघनि था। अहिड़ियूं डिघियूं सज़ाऊं वकीलनि, साफ़िन, इंसानी हक़नि जे कारकुननि लाइ ख़ौफ़ जो माहौल पैदा कनि थियूं, जंहिंसां सिविल सोसाइटी कमज़ोर थिए थी। आलमी सतह ते थींदड़ एहतिजाजनि, इंटरनेशनल कमीशन ऑफ जस्टिस, यूरोपीय यूनियन ऐं ॿियनि तनज़ीमनि जे बयाननि हुकूमत लाइ हिकु इख़लाक़ी चैलेंज बणाए छॾियो आहे, पर सरकारी ख़ामोशी इन तासिर खे वधाए थी त शायदि रियासत तनक़ीद खे संजीदगी सां वठण लाइ तयारु नाहे। अंदरूनी मामले वारो दलील अॼु जे ग्लोबल दुनिया में मुकमल तौरु क़ाबिल क़बूल नथो रहे। इंसानी हक़ हाणे रुॻो क़ौमी सरहदनि ते महदूद तस्वर नाहिनि कया वेंदा, पर आलमी ज़िम्मेवारी सम्झा वञनि था। सिफ़ारती मुफ़ादनि ऐं आलमी सियासत सबबि मुख़्तलिफ़ मुल्कनि सां
मुख़्तलिफ़ रवैया इख्तियार कया वेंदा आहिनि। पाकिस्तान जहिड़े मुआशी ऐं सियासी तौरु कमज़ोर मुल्क लाइ इख़लाक़ी साख वधीक अहम बणिजी वञे थी, जेका रुॻो क़ानून जी हुक्मरानी ऐं शहरियुनि जे बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ सां ई बरक़रार रखी सघिजे थी। सोशल मीडिया ते तनक़ीद या इख़्तिलाफ़ अक्सर अलामती हूंदो आहे। उहो रियासत लाइ सिधे ख़तरे खां वधीक राय जो इज़हार हूंदो आहे। जेकॾहिं के अनसर वाक़ई मुल्क जी सलामती ख़िलाफ़ सरगर्म हुजनि त क़ानूनी एहतिसाब ज़रूरी आहे, पर आम तनक़ीद खे बि दहशतगर्दी या बग़ावत सां ॻंढणु रियासती बदहवासी जो तासिर ॾिए थो। हुकूमत लाइ एतमाद, शफ़ाफ़ियत ऐं अवाम सां मुसलसिल राबितो वधीक असराइतो औज़ार आहे। इस्लामाबाद में थियल ख़ुदकश बम धमाके जहिड़नि वाक़िअनि जी हर मुहिब वतन मज़मत करे थो, पर उते बलूचिस्तान जी सूरतहाल ते बि सवाल उथारे थो। सियासी ॻाल्हि ॿोल, समाजी सहूलियतूं ऐं क़ानूनी तहफ़ुज़ अहिड़ा अनसर आहिनि जेके बग़ावत खे घटाए सघनि था। जेकॾहिं इज़हार राय खे मुसलसिल दॿायो वेंदो त उहो रद्दअमल तौरु वधीक सख़्तु सोचनि खे जनमु ॾेई सघे थो। ख़ासि तौरु बलूचिस्तान में लापता माण्हुनि जो मसइलो ऐं इज़हार राय ते पाबंदियूं बुनियादी इंसानी हक़नि जे बहस खे वधीक तेज़ कनि थियूं। तारीख़ ॿुधाए थी त जबर ऐं ख़ामोशी सां अमन क़ाइमु नथो रहे। पाइदार अमन लाइ इंसाफ़, शफ़ाफ़ियत ऐं शहरी आज़ादियूं ज़रूरी आहिनि। हिकु मज़बूत सिविल सोसाइटी इख़्तिलाफ़ खे बर्दाश्त करण जी सक़ाफ़त ऐं क़ानूनी बराबरी इंतिहा पसंदी जो हक़ीक़ी तोड़ बणिजी सघे थी। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था ख़ूबसूरत शाइर असगर बाग़ी जी ख़ूबसूरत शाइरी, जेका असीं अव्हां लाइ पेश करे रहिया आहियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऑडियो लाइब्रेरी मंझां। सभिनी दोस्तनि खे जीअं सिंधी ॿोली जीअं सिंधी जा बेट हे जेका असांखे आज़ादी मिली, असीं सम्झोसीं आज़ाद थी विया आहियूं, उनखे हिकिड़ो वाक़ई आज़ादी हुई या ग़ुलामी आहे? आज़ादी जो घिंट वॻो हो, आज़ादीअ जो घिंट वॻो हो, सभिनी सम्झो मोकल थी आहे। रहज़न ॾिना रात हाजे, तंहिं मां सम्झुमि रिसेस मिली आहे। आज़ादी जो घिंट वॻो हो, सभिनी सम्झो मोकल थी आहे। घटि ग़ुलामी जा सब टोड़े, घटि ग़ुलामी जा सब टोड़े, आज़ादी जो झंडो खोड़े, मुब्तला थी वियुमि ख़ुशफ़हमीअ में, सम्झुमि आज़ादी वरिती आहे। आज़ादीअ जो घिंट वॻो हो, सभिनी सम्झो मोकल थी आहे। सोचियो हुअमि त सिंध बची वई, सोचियो हुअमि त सिंध बची वई, बेफ़िक्रीअ में निंड अची वई। सोचियो हुअमि त सिंध बची वई, बेफ़िक्रीअ में निंड अची वई। सुम्ही रहियोसि चादर ओढ़े, मच्छरनि मुंगड़नि जान पटी आहे। आज़ादी जो घिंट वॻो हो, सभिनी सम्झो मोकल थी आहे। मुंहिंजी गफ़लत मां ॾिस धारियो, मुंहिंजी गफ़लत मां ॾिस धारियो, मुंहिंजी क़ौम जा माण्हू खारियो। मुंहिंजी गफ़लत मां ॾिस धारियो, मुंहिंजी क़ौम जा माण्हू खारियो। तिन खे ऐश कराए थो पियो, मुंहिंजी धरती जिन विकी आहे। आज़ादीअ जो घिंट वॻो हो, सभिनी सम्झो मोकल थी आहे। मुंहिंजी धरती लाइ सोचिजे, घणे पीड़िया वञनि था से, मुंहिंजी धरतीअ लाइ सोचिजे, घणा पीड़ा वञनि था से। मुंहिंजी क़ौम जे माण्हुनि सां ॾिस केॾी न ही वेदन थी आहे। आज़ादी जो घिंट वॻो, आज़ादी जी आड़ में साथी ग़ुलामी जा तोक बदा थी। हिन निज़ाम खां कर बग़ावत ॿी ग़ुलामी जा मिली आहे। ॾिसण थो चाहीं धरती आजी, करियूं बग़ावत सभी बाग़ी। मोड़ा गॾिजी मारियूं मच खे, सिंध जे सूर अख पटी आहे। आज़ादी जो घिंट वॻो हो, सभिनी सम्झो मोकल थी आहे। रहज़न ॾिना रात हाजे, तंहिं मां सम्झुमि रिसेस मिली आहे। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ
असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे प्रोग्रामनि खे वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो त जीअं सचाई जो ही सॾु घर घर ताईं पहुची सघे। सिंधी ॿोली जो दफ़्तरी ॿोली थियण ताईं जो सफ़र जे उनवान हेठि डॉक्टर दुर्मुहम्मद पठाण लिखे थो, नए नस्ल ऐं नौजवाननि ते एतमाद न कंदड़ के पोढ़ा पीढ़ी विछोटी जी बेपाड़ी वल में वकोड़ जी इदारनि मुआशिरे में नई सोच ऐं लोच जी ताज़ी हवा लॻण जी अजायो मुखालफ़त कंदा आहिनि। नओं नस्ल जॾहिं वाघ संभाले त उनखे आज़ादी सां पंहिंजे सलाहियतनि ऐं लियाक़तनि ॾेखारण जो मौक़ो हुजणु घुरिजे त जीअं हू सोचनि ऐं लोचनि जे पाणी सां पंहिंजे पंहिंजे शोबे जे संगलाख ज़मीन खे सैराब ऐं शादाब करे सघे। लैंग्वेज अथॉरिटीअ जे मौजूदा चेयरमैन जॾहिं सिंधी ॿोली खे दफ़्तरी ॿोली जी मंज़िल ताईं पहुचाइण जी ॻाल्हि कई त दिलि घुरियो त साणस मिली पंहिंजे तरफ़ां के सलाहूं ॾिजनि। हिकु ॾींहुं लाइ हैदराबाद ईंदे बि साणस न मिलियसि त जीअं हुनजी आज़ादी ऐं प्राइवेसी जो क़दुरु करियां। उन करे फ़क़्ति फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी। सिंधी ॿोली खे दफ़्तरी ॿोली बणाइण लाइ असांजे वॾड़नि जो तजुर्बो मौजूदु आहे। राय बहादुर चुनराय बुलचंद 1931 में किताबु मुरतब कयो हो। मूं हिन किताब जी कापी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे ॾिनी हुई। उनजी असल कापी गुल हयात में बि आहे। मुंहिंजे ख़्याल में इन हवाले सां कंहिं कोर्स जे आगाज़ करण में तकड़ करण बदिरां इहो बहितर थींदो त हिन इदारे तरफ़ां हिकु ज़ैली इदारो ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन क़ाइमु थियणु घुरिजे। जॾहिं मां सिंधालाजी में डिप्टी डायरेक्टर हुअसि त ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन जो ख़ाको ठाहे सिंधालाजी ऐं सिंध यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया खे ॾिनो हो। उहो ख़ाको कुझु ॾींहं अॻु हमसरी में बि छपियो आहे। अंग्रेज़नि जे ज़माने में ट्रांसलेशन जो हिकु अलॻि शोबो हूंदो हो ऐं उन लाइ वॾनि ग्रेडनि वारा तर्जुमान मुक़ररु कया वेंदा हुआ जेके एक्ट्स ऑर्डिनेंस ऐं ॿियो मवाद तर्जुमो कंदा हुआ ऐं उहो सिंध गज़ेट में छपिबो हो। उन्हनि तर्जुमनि में असांजा केतिरा ई डिप्टी कलेक्टर बि हुआ। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी अंग्रेज़नि जे दौर वारो तर्जुमो थियल मवाद हथु करे उन जे आधार ते दफ़्तरी ॿोली लाइ हिकु अधु लुग़त मुरतब कराए सघे थी। इन सिलसिले में गुल हयात अथॉरिटी खे तर्जुमो थियल खोड़ सारा एक्ट्स ऐं ॿियो मवाद ॾेई सघे थो। जेकॾहिं लैंग्वेज अथॉरिटी को कोर्स शुरू करणु घुरे थी त उन खां अॻु इन कोर्स जा मक़सद मोल मता तरीक़ेकार लिखियलु पढ़ियल माण्हू सां शेयर करे उन्हनि खां फीडबैक ऐं मशवरा वठे पोइ हिकु जामे मनसूबाबंदी तरतीब ॾे कोर्स शुरू करे त बहितरु थींदो। इहा मुंहिंजी राय आहे। बाक़ी अथॉरिटी कंहिं बि कमु करण या कोर्स हलाइण में बाइख्तियार आहे। सिंधी अदबी संगत मरकज़ी इलेक्शन 15 फरवरी ते थियणी आहे। इन सिलसिले में मरकज़ी सेक्रेटरीअ जे उहिदे ते 2 उमेदवार आम्हूं साम्हूं आहिनि, अहमद सोलंकी ऐं एहसास मीरल। जॾहिं त एहसास मीरल आज़ाद हैसियत सां बीठो आहे, अहमद सोलंकी खे मुख़्तलिफ़ माण्हुनि जी हिमायत हासिल आहे जिन में डॉक्टर मुश्ताक फुल ताज जोयो ऐं यूसुफ सिंधी अहम नाला आहिनि। सिंधी अदबी संगत जी इलेक्शन जे हवाले सां मुख़्तलिफ़ राया साम्हूं अची रहिया आहिनि। नौजवान कलमकार ऐं सिंधी अदबी संघ जे मरकज़ी तर्जुमान मीर हसन मरी लिखियो, सिंधी अदबी संगत खे कल्ब न बणायो। सिंध में सियासी पार्टियुनि मां कैडर पॉलिटिक्स जे ख़ात्मे सां गॾु फ्रंट्स जो अमली किरदार बि लॻभॻि ख़तमु थींदो पियो वञे। नाले मातर तौरु भले हारी फ्रंट, मज़दूर यूनियन, शागिर्द ऐं नारी तनज़ीमूं मौजूदु हुजनि पर समाज में उहो मज़बूत तनज़ीमी ढांचो नज़र नथो अचे जेको सियासी शऊर पैदा करे या अवामी नुक़्ते नज़र खे शक्ल ॾेई सघे। जॾहिं सियासत मां नज़रियो ऐं तनज़ीम पोइते हटनि था त उनजा पड़ाॾा अदब में बि ॿुधण में अचनि था। अहिड़े ई ज़वाल जो असरु सिंधी अदबी संगत जे शाखनि में बि महसूसु थिए थो जिथे उहो तरक़ी पसंद अदबी रुझान आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थींदो पियो वञे जेको कॾहिं अदब खे समाजी तब्दीली सां ॻंढींदो हो। माज़ी में सियासी कैडर रुॻो पार्टियुनि जा कारकुन न हुआ, उहे फ़िक्र जा अमीन, तनज़ीमी ज़ाब्ते जा ई पाबंद ऐं इज्तमाही शऊर जा तर्जुमान हुआ। जॾहिं कैडर कल्चर टुटंदो आहे त तनज़ीमूं बि शख़्सियत परस्ती, ख़ुदि निमाई ऐं नरगिसियत जे वर चढ़ी वेंदियूं आहिनि।
अॼु कुझु अहिड़ा माण्हू बि अॻिते आंदा पिया वञनि जेके तनज़ीमी ज़ाब्तनि खे अहमियत नथा ॾियनि ऐं छुड़वागी खे आज़ादी सम्झनि था, जॾहिं त हक़ीक़त में उहा इज्तमाही इदारनि जी कमज़ोरी जो दर खोलींदी आहे। सिंधी अदबी संगत जी मौजूदा चूंडनि जे हवाले सां इहो बयानियो ठाहियो पियो वञे त अहमद सोलंकी हुक्मरान सियासी पार्टी सां लाॻापियल आहे। इख़्तिलाफ़ यकीनन हर बाशऊर समाज जो हिसो आहिनि, पर सुवालु इहो आहे त छा हिकु अहिड़ी तनज़ीम जंहिंजो बुनियादी समाजी ऐं सियासी शौर ते बीठल हुजे उनखे गैर सियासी क़यादत हवाले करणु दुरुस्त हूंदो? गैर सियासी हुजणु अक्सर गैर जानिबदारी न पर हालतनि ॾाढो हथियार फिटा करण जो ॿियो नालो बणिजी वेंदो आहे। अदबी इदारा जॾहिं फ़िक्र खां ख़ाली थियनि था त आहिस्ते आहिस्ते क्लबनि में तब्दील थी वञनि था, जिते बहस बदिरां रस्मूं ऐं जदोजहद बदिरां ज़ाती नुमाइश रहिजी वञे थी। असांखे इहो बि यादि रखणु घुरिजे त अहमद सोलंकी, नूर चाकराणी, ताज जोयो, मुश्ताक फुल ऐं यूसुफ सिंधी शायदि अदबी संगत में का ओचिती इनकलाबी तब्दीली न आणे सघिया हुजनि, पर घटि में घटि उन्हनि उहो विरसो त संभाले अॻिते वधायो जेको शमसुद्दीन सुमरो, ग़ुलाम हुसैन रंगरेज़, गोबंद माली ऐं तनवीर अब्बासी जहिड़नि ॾाहनि असां हवाले कयो हो। उहो विरसो रुॻो नालनि जो न पर फ़िक्र, मज़ाहिमत ऐं इज्तमाही ज़िम्मेवारी जो विरसो आहे। तंहिं करे अॼु सभ खां वॾी ज़रूरत इहा आहे त सिंधी अदबी संगत खे क़ल्ब बणिजण खां बचायो वञे ऐं उनखे ॿीहर हिकु जानदार फ़िक्री ऐं अवाम सां ॻंढियल तनज़ीम बणायो वञे, छो त इदारा इमारतनि सां न पर नज़रिए ज़ब्त ऐं इज्तमाही शौर सां ज़िंदा रहंदा आहिनि। ऐं जॾहिं इहे ख़ूबियूं ख़तमु थियनि थियूं त तारीख़ अहिड़नि इदारनि खे ख़ामोशी सां विसारे छॾींदी आहे। ख़ूबसूरत कलमकार ख़ादम बालादी सुवाल उथारियो था, सिंधी अदबी संगत सिंध कीअं कंहिं टोड़ी, जंहिंजे जवाब में ख़ूबसूरत कलमकार मंज़ूर मंगी लिखियो, अव्हां जे काल्हो के उथारियल सवाल जे जवाब में अर्ज़ त सिंधी अदबी संगत सिंध कीअं कंहिं टोड़ी सभु कुझु दलीलनि सां मुंहिंजे फेसबुक वाल ते रिकॉर्ड जी सूरत में जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। मां ही एतिराफ़ करियां थो त जेकॾहिं मां 6 अगस्त 2017 वारी सिंध संगत जी मरकज़ी इलेक्शन में अहमद सोलंकी जी हिमायत करे हुनखे पूरी सिंध मां पर ख़ासि तौर ते पंहिंजे ज़िले लाड़काणे में वोट ॾेई 6 वोटनि तां अहमद सोलंकी खे सिंध संगत जो सेक्रेटरी जनरल न कराया हा त सिंधी अदबी संगत सिंध कॾहिं बि न टुटे हा। पर अफ़सोस जो 6 अगस्त 2017 वारी सिंध संगत जी मरकज़ी इलेक्शन में शुरू में मां मिस्टर अहमद सोलंकी खे मुकमिल तरह पीपला सरकार जो ॿधो बानो ऐं कारींदो सॾे अहमद सोलंकी जी सख़्त मुखालफ़त कई, पर अहमद सोलंकी मूं वटि नए देरे काफ़ी अदीब ऐं शाइर वठी आयो ऐं सिंध धरती माता तोड़े हुन पंहिंजी अमड़ जो कसम खणी मूंखे एतमाद में वरितो त मूं सिंध संगत खे पीपला सरकार जी हंज में न उछलाईंदुसि ऐं न ई का गद्दारी कंदुसि, बल्कि सभिनी खे एतमाद में वठी साण खणी हलंदो। पर अहमद सोलंकी पहिरें ॾींहुं 6 अगस्त 2017 ते उबतो कमु कंदे नारेबाज़ी कई ऐं कराई ऐं नफ़रतूं फैलायूं। पोइ त मूं तमामु घणो पछतायो त मां हिकु ग़लति माण्हू जी हिमायत करे सुठो कमु कोन कयो। पर साईं बालादी साहिबु चवंदा आहिनि त ॾुधल खीर कॾहिं बि थणे वापसि न वरंदो आहे। पर साईं जे बावजूदि मूं अहमद सोलंकी, ताज जोयो, मुश्ताक फुल ऐं यूसुफ सिंधी खे घणो सम्झायो। हुननि सां हिकु मरहूम अॻूणो मरकज़ी सेक्रेटरी जनरल पिणु सिंध संगत जे टोड़ण वारे अमल में बराबरि जो भाङे भाईवार हुयो। मूं सभिनी खे इलाज कया, सलाहूं ॾिनियूं ऐं अमली तरह वॾा जतन कया, पर हिननि हमराहनि 4 मार्च 2018 ते सईदाबाद में उबैद राशिदी जी सदारत ज़रिए ऐं वरी 18 मार्च 2018 ते तोड़े जो मां शाह जो रिसालो स्टेज ते डाइस ते रखी अहमद सोलंकी अदल सुमरे खे मिनथूं कयूं त ग़लति फ़ैसिला न करियो, पर अदल सुमरे, ताज जोए ऐं अहमद सोलंकी हिकु बि न ॿुधी। मां शाह साहिब जो रिसालो डाइस तां खणी संगत सूदो इजलास मां बाइकाट करे हलियो वियुसि, पर हिननि हमराहनि अदल सुमरो जी सदारत में जुड़तू फ़ैसिला करे नेठि सिंध संगत खे ॿ टुकर करे छॾियो। हाणे बि सिंध संगत खे टोड़ींदड़ साॻिया हमराह अहमद सोलंकी सां गॾु आहिनि। मिली भगत ज़रिए अहसास मीरल खे कंहिं बि तरीक़े सां हाराइण लाइ परेशान सरगर्दा नज़र अची रहिया आहिनि। हीअ असीं पेश करे रहिया हुआसीं मंज़ूर मंगी जी लिखणी। यकीनी तौर सिंधी अदबी संगत जे भञ डाह जो फ़ैसिलो तारीख़ खे ई करिणो आहे ऐं तारीख़ खे यादि रखिणो आहे त
केरु ग़लति हो या केरु सही। सिंधी अदबी संगत जा सभई बाशऊर फ़र्द मेंबर आहिनि जिन खे पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करणो आहे। ऐं हा, वोट जे इस्तेमालु खां अॻु सिर्फ़ु सिंध धरती ॾांहुं ॾिसिजो त सिंध धरती सां गॾु केरु बीठल आहे। छा सिंध धरती लाइ सिंधी अदबी संगत उहो किरदारु अदा करे सघंदी जेको हुनखे करणु घुरिजे। यकीनी तौरु जेकॾहिं अहिड़ा माण्हू आया जेके सिंध धरती सां गॾु हर हाल में बीहंदा त सिंधी अदबी संगत पंहिंजो ओज ज़रूरु वापसि वराईंदी। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे शामिलु करियूं था सुभाष चंद्र बोस जा कोल जेके अव्हां लाइ पेश करे रहियो आहे जदीद सिंधी साफ़ जो बानी ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण ऐं निंड नहेरियो नेण ऐं जल मशर जल जहिड़ा ख़ूबसूरत किताब लिखंदड़ साईं इमदाद ओढो। नंढे खंड में जेके तहरीकूं हलियूं उन में हिकु तहरीक हथियारबंद जदोजहद हुई जंहिंजी सरवाणी सुभाष चंद्र बोस कई। हिन हिंद आज़ाद फ़ौज क़ाइमु कई जंहिं 1912 खां वठी हिंदुस्तान में अंग्रेज़नि जे इक़्तिदार जे ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ हिकमत अमलियूं जोड़ियूं। हिन ग़ुलामीअ जे ख़ात्मे लाइ बाक़ाइदा आज़ाद हिंद फ़ौज तयारु कई जंहिं हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में वञी अंग्रेज़नि ख़िलाफ़ छापामार वेड़ विढ़ी। 5 जुलाई 1943 ते हिकु मौक़े ते आज़ाद हिंद लीग ऐं आज़ाद हिंद फ़ौज खे ख़िताब कंदे सुभाष चंद्र बोस चयो त हिन उथलूं खाईंदड़ नदीअ जे ॿिए तरफ़ झूमंदड़ झंगनि खां परते उन्हनि बुलंद ऐं मथाइनि पहाड़नि जी ओट में असांजो वतन हिंदुस्तान आहे। उहो वतन जंहिं ते फिदा थी आसमानी देवता बि लही आयो हो। ही उहो वतन आहे जंहिंजी ख़ाक मां असां ऐं तव्हां जनमु वरितो आहे। इन ई मादर महिरबान जे मोहबत असांजे रग रग में रचियल आहे। असां अॼु पंहिंजे वतन खां परे आहियूं। विञायल आखेरे वारे पखीअ वांगुरु असां आसमान में हेॾां होॾां फिरी रहिया आहियूं। यादि रखो असांखे हिकु दफ़ो वरी पंहिंजे वतन में वापसि वञिणो आहे। ॿुधो ॿुधो हवा जी लहरुनि में ही सदा पुकारींदे अची रही आहे असांजो वतन असांखे सॾे रहियो आहे। ॿुधो ॿुधो देश जी कुंड कुड़छ में सिंधु गंगा ऐं रेवा जे किनारनि सां 40 करोड़ आवाज़ लगातार असांखे सॾे रहिया आहिनि। रत रत खे सॾे रहियो आहे। माउ पंहिंजे रुठल औलाद खे पुकारे रही आहे। हिन पार वञी आसमान खां बि पंहिंजी आज़ादी खे छिनी आणणो आहे। अल्लाह उन्हनि जी मदद कंदो पर अल्लाह उन्हनि जी मदद कंदो आहे जंहिंजे साह में तूफ़ान हूंदो आहे ऐं पासीरियुनि में भूचाल मतल हूंदो आहे। दुश्मननि जे सीननि खे चीरे करे पंहिंजे वतन मोकिलणो आहे। आज़ादीअ जा मौत फातह थी करे या असांजा लाश ख़ाक में मिलियल हूंदा। शाम जी खूनी हवा जा लॻंदड़ झूटा हिन ॻाल्हि जा शायदि हूंदा त आज़ादीअ लाइ असां मौत जी क़ीमत ॾियण में बि कॾहिं बि न कीबायो आहे। सुभाष चंद्र बोस चयो त आज़ादी तव्हांजे रत जी क़ुर्बानी घुरी रही आहे। इन जे दरवाज़े ते तव्हांखे सभु कुझु लुटाइणो पवंदो, पंहिंजी दौलत, पंहिंजी जान, पंहिंजो औलाद ऐं पंहिंजो रत, मतिलबु त सभु कुझु। तव्हां हेसि ताईं घणो ॾिनो आहे, सोन जा खज़ाना, फड़कंदड़ ॿाहूं, धड़कंदड़ दिलि, पर आज़ादी जी उञ फ़क़ति एतिरे में ख़तमु नथी थिए। आज़ादीअ खे अॼु पंहिंजे हथनि सां गुलनि वांगुरु पंहिंजे मथे ते चाढ़ण वारनि पागल पूॼारियुनि जी ज़रूरत आहे। आज़ादीअ जी जंग में फ़तह जी तशरीह रत जी बूंदनि सां लिखी वेंदी आहे। पंहिंजे गूंजंदड़ आवाज़ में हिन चयो त मां तव्हां सां वाइदो करियां थो त तव्हां मूंखे रत ॾियो, मां तव्हांखे आज़ादी ॾींदुसि। हाल में ख़ामोशी छाइजी वई। सुभाष बाबू जो आवाज़ पड़ाॾो थी गूंजी रहियो हो। एतिरे में हिकु कुंड में वेठल किन नौजवाननि वॾे वाके चयो त असां पंहिंजो रत ॾींदासूं। आज़ादी आज़ादी ज़िंदाबाद। इन ई मौक़े ते गुजराती, मीरठी, बंगाली, पंजाबी, मद्रासी अॻिते वधी चाकूअ सां पंहिंजी आङुरियुनि खे छेह ॾेई धरती माउ ते क़ुर्बान थियण जो वचन पिए कयो त सुभाष चंद्र बोस सभिनी जी आङुरियुनि जो रत हिकु प्याले में विझी ज़ख़्मी आङुरियुनि खे पकड़े आज़ादी लाइ सयूं कयूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध
आम्ही ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ही प्रोग्राम अवांजी ख़िदमत में रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो वेंदो आहे। जीअं त अमीं ॼाणूं था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सुजाॻी जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त सुजाॻी जो ही सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। पहिरें ॾींहं खां पंहिंजो इहो ई मुतालबो रहियो आहे त सिंध में पुलिस गर्दी खे मुंझो ॾिनो वञे, जुड़तो मुक़ाबला बंदि थियणु खपनि। वहीद जामड़ो लिखे थो त सिंध पुलिस जुड़तो मुक़ाबला ॾेखारे बेगुनाह नौजवाननि खे कूड़नि मुक़ाबलनि में मारे रही आहे। इहा लाक़ानूनियत ऐं रियासती ॾाढ जबर आहे। पुलिस हिते जज बि पाण, वकील बि पाण लॻी पई आहे। पोइ कोर्ट खे ताला ॾेई छॾियो, सभई इख़्तियार पुलिस खे ॾेई छॾियो। कंहिं बि शख़्स ते कूड़ी FIR दाख़िल करे उन इल्ज़ाम में विच रोड ते पंहिंजी अदालत लॻाए, जंहिंखे बि वणे तंहिंखे क़तल करे छॾे। हाणे इहा ज़ुल्म जी कारी राति बंदि थियणु घुरिजे। इहा इंसानी हक़नि जी खुलियल भञकड़ी आहे। सिंध पुलिस त कासाइनि खां बि चढ़ी वई आहे। कासाए बि ढोर कोई थक भञंदो आहे, पर सिंध पुलिस टे माण्हू जुड़तो पुलिस मुक़ाबलनि में मारे लाश उछलाए छॾे थी। ईअं महसूसु थी रहियो आहे ॼण सिंध अंदरि क़यामत जी घड़ी वेझी अची पहुती आहे। तबाही जो सिज नेज़े पांद अची बीठो हुजे। राति ॾींहं जे 8 पहरनि में हर पासे ख़ुदकशीअ, दीदा दलेरी सां रिश्वत वठणु, चोरी, क़बाइली क़त्लेआम, न्याणियुनि जा कोस, मासूम अबहम ॿारनि सां इज्तमाही ज़्यादतियुनि जा वाक़िया थी रहिया आहिनि। पुलिस उन्हनि खे रोकण बदिरां बेगुनाहनि खे मारे रही आहे। वेसा कजे त कंहिं ते कजे। जॾहिं मुहाफ़िज़ी क़ातिल थी वञनि, हिन सॼे मामले जी दाह ॾिजे त आख़िर कंहिंखे ॾिजे। अॼु सिंधी ॿोली खे साइबर दुनिया में मुतारिफ़ कराइण वारे अज़ीम शख़्स माजिद भुरगड़ी जो जनम ॾींहुं आहे। खेसि भेटा पेश करण लाइ असीं अवांजे समातनि जी नज़र करियूं था आसिफ़ रज़ा मोरियो जी लिखणी। सिंध जे शहर शहदादकोट शहर जे वेझो कंहिं दौर में भुरगड़ी रेलवे स्टेशन हूंदी हुई, जेका अॼु खां केतिरा ई साल अॻु बंदि कई वई हुई। उन स्टेशन जे उजड़ियल आसारनि जे ओलह में ग़ुलाम नबी भुरगड़ी नाले हिकु निढड़ो ॻोठु आबाद आहे, जिते 8 फरवरी 1948 धारे सिंधो मायानाज़ पुटु अब्दुल माजिद भुरगड़ी पैदा थियो। माजिद भुरगड़ी रिवाजी तालीम मुकमिल करण खां पोइ 1972 में CS जो इम्तिहान इम्तियाज़ी नंबरनि में पास करे इनकम टैक्स ग्रुप में मुंतख़िब थियो। उन वक़्त ताईं फेडरल कमीशन सर्विस में पहिरीं कामन बेज जो सिलसिलो हली रहियो। उन बेज खां पोइ जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो कोटा सिस्टम जो सिलसिलो शुरू कयो, जंहिंसां पाकिस्तान जे ॻोठाणी आबादियुनि जे पढ़ाकू शागिर्दनि लाइ तरक़ी जा रस्ता पिणु खुली पिया। न त उन खां पहिरियां सिंध बलूचिस्तान सरहद जे गॾियल कोटा हूंदी हुई त पंजाब ऐं कराची जी कोटा अलॻि हूंदी हुई। 1990 जी ॾहाई में माजिद भुरगड़ी इनकम टैक्स मां डेपुटेशन ते इंटरनेशनल एयरलाइंस में जनरल मैनेजर मुक़ररु थियो, जितां उन साल ई मोकल वठी अमेरिका हलियो वियो। 8 साल अमेरिका रहण खां पोइ 1999 में हू पाकिस्तान आयो, पर हिते संदसि दिलि न लॻी। उन लाइ 1 साल नौकिरी करण खां पोइ इस्तीफ़ा ॾेई अमेरिका वापसि हलियो वियो। माजिद भुरगड़ी सिंधी ज़ुबान खे कंप्यूटर जी ज़ुबान बणाइण वारी जेका जदोजहद कई आहे, तंहिंजो मिसाल तारीख़ जे वर्कनि में कंहिं हिकु शख़्स सां सलाहियल हुजण जा मिसाल घटि मिलनि था। हिन मरहबाई शख़्सियत, नफ़ीस तबियत ऐं माठीणे लहजे वारे ख़ूबसूरत इंसान जी सिंधी ॿोली मुतालिक़ बेलोस ख़िदमतनि जो कर्ज़ु लाहिण लाइ जेकॾहिं सिंधी क़ौम जूं कई नस्लूं बि संदसि अॻियां हथ ॿधी बीठियूं हुजनि, तॾहिं बि मूंखे यकीन आहे त संदसि हक़ अदा करे न सघिबो। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं अब्दुल माजिद भुरगड़ी खे। नामियारे शाइर साहिर राहू पंहिंजे ख़ूबसूरत गज़ल में लिखियो, बाग़ी थियसि समाज जो मुनकर चयो वियो, फ़तवा में काज़ी शहर जे काफ़िर चयो वियो, अॻियां न कंहिं यज़ीद जे झुकियसि त दोस्तो,
गुस्ताख बेतमीज़ ऐं लोफर चयो वियो। हैरान आहियां शहरा रहज़न जी बैत कई। धरती जे हिकु गद्दार खे रहबर चयो वियो। मसलूब जहां शहर जे महबूब खे कयो। निमरूद जी औलाद खे लीडर चयो वियो। कातिल जे आऊं रूबरू ख़ामोश कीअं रहां। ₹2 खे शहर में कलंदर चयो वियो। हिन कूड़ जे दुकान में विकिजे थी बेवसी। ही त सोन जहिड़े प्यार खे कमतर चयो वियो। हुन में त कंहिं बि मर्द जी ख़ासियत न आहे, पर दीवार ते लकीर खे शहपर चयो वियो। बारूद जे अंबार ते साहिरा आदमी। लाशनि जे कारोबार खे बाज़र चयो वियो। नई टही जी ख़ूबसूरत लेखिका सैयदा फरीदा शाह। बहार दर्दन खां पोइ ईंदड़ मुस्कुराहट जे उनवान हेठि लिखे थी। ज़िंदगी बि मौसम वांगुरु आहे। कॾहिं सख़्तु सर्दी, कॾहिं ख़ुश्क हवाऊं, कॾहिं अहिड़ी पतझड़ जो लॻे थो सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। वण जूं टारियूं सुकल पन ज़मीन ते पखिड़ियल, बेरंग बेजान ऐं दिलि अंदरि बि साॻी वीरानगी। अहिड़नि वक़्तनि में इंसानु सिर्फ़ु इंतज़ारु कंदो आहे। इंतज़ारु हिकु अहिड़ी घड़ी जो जॾहिं फितरत वरी साह खणंदी, जॾहिं ज़मीन वरी पाण खे सजाईंदी। उन इंतज़ार जो नालो आहे बहार। बहार रुॻो हिकु मौसम न आहे, उहा हिकु वापसी आहे। उहा उमेद जी वापसी आहे। उहा सब्र जी कामयाबी आहे। डिघी सर्दी ऐं ख़ुश्की खां पोइ जॾहिं वणनि ते सावन पतनि जा नीरा निशान ज़ाहिर थियनि था, त उहो मंज़र दिलि खे ख़ामोशी सां ख़ुशी ॾिए थो। उहा ख़ुशी शोर नथी करे, पर अंदरि ई अंदरि मुस्कुराए थी। ॼण फितरत इंसान खे चई रही हुजे त हर ॾुख खां पोइ सकून ईंदो आहे। पर बहार में ख़ुशी सां गॾु उदासी बि शामिल हूंदी आहे, छो त हर गुल खिलंदे कंहिं न कंहिं विछोड़ खे यादि कराईंदो आहे। उहे माण्हू जेके गुज़िरियल सर्दियुनि में असां खां विछड़ी विया, उहे ॾींहं जेके वापसि न ईंदा, उहे ख़्वाब जेके अधूरा रहिजी विया, बहार उन्हनि सभिनी यादगिरियुनि खे बि जाॻाए थी। गुलनि जी ख़ुशबू में कॾहिं कॾहिं अखियुनि जी नमी बि शामिल हूंदी आहे। दुनिया जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा बहार खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में मल्हाइनि था। किथे मेलो, किथे मौसीक़ी, किथे रक़्स, किथे लॻड़ उॾाइण। पंजाब में आसमान रंगीन लॻड़नि सां भरिजी वेंदो आहे। हर तरफ़ जशन जो शोर हूंदो आहे ऐं जशन बहारां मल्हायो वेंदो आहे। गुलनि जी निमाइश थींदी आहे। रोशन चहिरा, खिलंदड़ आवाज़, पर सिंधी बहार कुझु मुख़्तलिफ़ आहे। हिते बहार वधीक ज़मीन सां जुड़ियल आहे, वधीक दिलि सां गंढियल आहे। सिंध जा माण्हू ख़ासि करे सूफ़ी मिज़ाज वारा बहार खे शोर सां न, पर रंगनि सां मल्हाइनि था। उहे पंहिंजी धरती खे गुलनि सां सिंगारनि था। क़ब्रस्तान ते, दरगाहनि ते, ॻोठनि जे घटियुनि में हर हंधि गुल। उहो सिंगार को ॾिसण लाइ न हूंदो आहे, उहो शुक्रगुज़ारी जो इज़हार हूंदो आहे। धरती लाइ, रब लाइ, ज़िंदगी लाइ। सूफ़ी इंसान लाइ बहार अंदरूनी ख़ुशी जो नालो आहे। उहा ख़ुशी जेका कंहिं सबब जी मुहताज न आहे। जॾहिं वणनि ते सावक अचे थी त दिलि में बि दुआ अचे थी। जॾहिं हवा में ख़ुशबू पखिड़िजे थी त रूह में सकून लहणु लॻे थो। बहार इंसान खे यादि ॾियारे थी त सख़्ती हमेशह लाइ न आहे, ॾुख दाइमी न आहिनि हूंदा। ऐं शायदि इन करे बहार हर चहिरे ते मुस्कुराहट आणे थी। थकल चहिरा नरम थी वञनि था, उदास अखियूं थोरो रोशन थी वञनि थियूं। माण्हू हिक ॿिए सां नरम ॻाल्हाइणु लॻनि था। फितरत इंसान खे सुधारे थी बिना कंहिं नसीहत जे। बहार असां लाइ हिकु वेलकमिंग नोट आहे, ज़िंदगी तरफ़ां लिखियलु। फितरत जे हथनि सां उहो नोट चवे थो त जेकॾहिं तूं सर्दी बर्दाश्त कई आहे, जेकॾहिं तूं ख़िज़ा गुज़ारी आहे, त हाणे तोखे गुल मिलंदा। शायदि सभु ग़म ख़तमु न थियनि, पर जीअण जो हौसलो ज़रूरु मोटी ईंदो। बहार मुबारक, छो त उहा असांखे ज़िंदा हुजण जो अहसासु ॾियारे थी। उहा असां में नयनि उमेदनि खे पैदा करे थी। ख़िज़ा खां पोइ आयल बहार इहा उमेद ॾियारे थी त हर मुश्किल खां पोइ आसानी हूंदी आहे, हर नाकामी खां पोइ कामयाबी ज़रूरु हूंदी आहे। इन जे करे उन्हनि वणनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारणु सिखो, जेके ख़िज़ा में छणंदा ज़रूरु आहिनि, पर बहारनि में टियण जो हौसलो बि रखंदा आहिनि। सैयदा फरीदा शाह जे इन लेख सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवान में विखरी विया। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा,
सदा देश परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।